खबर है नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया बोज़दार वॾा मां। बोज़दार वॾा में पीपल्स पार्टी MNA सैयद नफ़ीसा शाह पारां कारकुन सां ताज़ियतूं कयूं वियूं आहिनि। सिकंदर मल्लाह जी रिपोर्ट मूजिब पीपल्स पार्टी MNA सैयद नफ़ीसा शाह ऐं PP अॻवान रईस उकाब अली खान राजपर UC टालपुर वॾा में पीपल्स पार्टी कारकुननि सां ताज़ियत करण बाद ॻोठ अहदी खान राजपर PP सिंध जे सूबाई अॻवान रईस उकाब अली खान राजपर पारां ॾिनल आजियाणे में शिरकत कई ऐं राजपर हाउस पहुचण ते PP MNA सैयदा नफ़ीसा शाह मथां गुलनि जी वर्खा कई वई। उन मौक़े ते PP सिंध जे सूबाई अॻवान रईस उकाब अली खान राजपर पीपल्स पार्टी MNA अदी सैयदा नफ़ीसा शाह ऐं ॿियनि आयल महिमाननि खे अजरकूं पारायूं। उन मौक़े ते PP MNA सैयद नफ़ीसा शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त न्याज़ी सरकार अवाम खे रिलीफ ॾियण में नाकाम थी चुकी आहे ऐं मुल्क जो अवाम न्याज़ी सरकार में बेज़ार थी चुको आहे। जल्द सिलेक्टेड वज़ीर आज़म इमरान खान जो ख़ात्मो थियण वारो आहे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारीअ पारां लॉन्ग मार्च करण वारे ॾिनल सॾ खां पोइ हुक्मरान वाइड़ा थी बौखलाइजी विया आहिनि। मुल्क में हथ सां इदारनि खे तबाह कयो वियो आहे।